अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पंजाबेरी ड्रामे में छा थींदो। छा हसीना बेगम हाणे सोरठ बेगम के ज़लील ऐं खौर कंदो। छा जाबिर खान हाणे हैदर के भी मारे छॾींदो। छा सावल हाणे पंहिंजे भाउ शहमीर जो प्लान कंदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ई अपडेट ॾिनी नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा दोस्तों। वीडियो के आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल आमिर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को आवाज़ बेल न कंदो काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे भी वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अवांजो टाइम वेस्ट कोन करे हलूं था पंहिंजी कहानी ई अपडेट जी तरफ। दोस्तों हाणे तव्हां ॾिसो तमाम जल्द हसीना बेगम जो है सोरठ बेगम सां चाल खेॾण जी कोशिश कंदो। बहरहाल उहा चाल हसीना बेगम वारी नाकाम थी वेंदो। छो जो हैदर हाणे आस्ता आस्ता करे इन हवेली में अचण छॾे वेंदो। मतलब हैदर जो है तमाम जल्द हाणे पंहिंजे कमनि में लॻी वेंदो। हसीना बेगम जो इहो चाल अधूरो रहिजी वेंदो ऐं हू सोरठ बेगम खे कॾहिं भी बदनाम न कंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो जाबिर खान हाणे हैदर जे पोयां भॼंदो रहंदो। छो जो हू हाणे हैदर खे भी मारण जी कोशिश कंदो। बहरहाल हैदर हाणे जेको आहे सावल खान जो साथ ॾींदो ऐं सावल खान जो साथ ॾेई करे सावल खान खे हक़ीक़त ॿुधाए करे इन जाबिर खान के मारण जी कोशिश कंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो सावल खान जेको आहे उहो हाणे जाबिर खान सां ॻाल्हाईंदो। जाबिर खान खे चवंदो त अगरि जेकॾहिं मुंहिंजे भाउ शहमीर खे मारण में तुंहिंजा हथ थिया त पोइ मां तोखे कॾहिं भी बख़्श न कंदुसि। इहो तोसां मुंहिंजो वाइदो आहे। छो जो मूं फ़ैसिलो करे छॾियो त अगरि जेकॾहिं जेके भी कातिल निकिता त पोइ उन्हनि खे कॾहिं भी ज़िंदा नाहे छॾिणो। जाबिर खान चवंदो त सावल खान अगरि तोरे भाउ शहमीर खे मारण में मुंहिंजा हथ निकिता त पोइ तव्हां भली मूंखे मारे छॾियो। मुंहिंजो खून अव्हांखे माफ़ आहे। इहो तव्हांखे सोचे सम्झी पोइ हथ विझणो आहे कातिलनि खे। ईअं न थियो तव्हां असांखे को न को नुक़सान पहुचाए ऐं कातिल जेको आहे आज़ाद घुमंदा था वतन। सावल चवंदो त बस जाबिर खान मूंखे तूं मथां पूरी शक आहे त शहमीर खे मारण में तुंहिंजा ई हथ आहिनि। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो सिकू जेको आहे सावल खान सां मिलंदो। सावल खान खे चवंदो त टोटर जाबिर जेको आहे मूंसां अहिड़ी चाल खेॾेव शहमीर खे मारे ऐं उनजो इल्ज़ाम मूं मथां उछलाइण पियो चाहे। बहरहाल शहमीर खे मारण में मुंहिंजा हथ न आहिनि न ई इहो खून मूं कयो आहे। सावल खान चवंदो त सिकू तूं परेशान न थिए। अगरि जेकॾहिं इन में तुंहिंजा हथ न आहिनि त पोइ मां भी तोखे नुक़सान पहुचाइण वारो न आहियां। दोस्तों उम्मीद है कहानी आई तव्हांखे पसंदि सके ॾींदा इजाज़त। वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।